ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सुप्रीम कोर्ट मुस्तफ़ा कमाल जी फौरी माफ़ी जी इस्तदा रद्द करे छॾी। अवाम अहिड़े प्रेस कॉन्फ्रेंस सां कंहिंजी ख़िदमत करण पिया चाहियो। चीफ जस्टिस छा अवां को कानून तब्दील करण लाइ पार्लियामेंट में बिल पेश कयो? चीफ जस्टिस असां कॾहिं चयो आहे त फलाणी सेंटर एतिरा ॾींहं इजलास में शिरकत छो न कई आहे? चीफ जस्टिस ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सुप्रीम कोर्ट मुस्तफ़ा कमाल जी फौरी माफ़ी जी इस्तदा रद्द करे छॾी। अवां अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस सां कंहिंजी ख़िदमत करण पिया चाहियो। छा अवां को कानून तब्दील करण लाइ पार्लियामेंट में बिल पेश कयो? चीफ जस्टिस चयो त असां कॾहिं चयो आहे त फलाणी सेंटर एतिरा ॾींहं इजलास में शिरकत छो न कई आहे? मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।